अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, मुझे मुर्शिदन करीमन जे आस्थाने ते कुर्ब जा कदम भरे अचण वारा प्यारा बुजुर्गो, यकीनन अज असां सभिनी जी दिल शाद ऐं आबाद आहे जो अल्लाह असां के बरकतुन भरी ऐं रहमतुन भरी मजलिस में अचण जी सआदत अता फरमाई आहे। सालिहन जो मजमूओ, अल्लाह वारन जी गजाणी, यकीनन अल्लाह जे तरफां रहमत, इनायत, बरकत ऐं निजात जो सबब बणबी आहे। जेको मानू अल्लाह वारन जी दरबार में अचे, चंगे जी उम्मीद खणी अचे, यकीनन चंगन मां चंगाई नसीब थींदी आहे। न चई सुभान अल्लाह। जेको मानू पान चंगो हुंदो आ, उन जे दर ते अचण वारा, उन जा मेहमान बणजी अचण वारा, भली मुखालिफ छो न हुजे, पर चंगे मानू जे दर ते मुखालिफ भी हली अचे त चंगो मानू उन के भी इज्जत दींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वेठल हुया, एक मानू अचे पियो। साईं जन फरमायो त इहो मानू पंहिंजे कौम में सब खां बदकिरदार इंसान आहे, सब खां पुछड़ो मानू आहे। पर जड़े नबी सुने जी दरबार में आयो, साईं जन उन जी इज्जत फरमाई, उनके गड विहारियो, उन जी खातिर तवाज़ो फरमाई। जड़े वापस वियो, सईदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो, अर्ज के ते या रसूल अल्लाह, अव्वल तवां फरमायो त ही बदकार मानू आ, खराब आ, वरी तवां जे वट आयो त तवां एडी इज्जत दिनी। साईं करीमन फरमायो, आयशा तो कदे मुखे डिठो आ त मां बद अखलाकी कया? मुझे दर ते जेको भी इंदो आ इज्जत लही पो वापस वरंदो आहे। न चई सुभान अल्लाह। ही दरबार ब मुहम्मदी फैज़ वारी दरबार आहे। ये दरबार ब मदीने वारे साईं जे वंड ऐं महबूब मुस्तफा करीम जे इनायतुन जी विरासत वारी दरबार आहे। जेको मानू खाली हथ खणी इंदो वा, इंशाअल्लाह वापस वरंदो तो झोल मोहब्बत जा भरे पो वापस वरंदो। यकीनन तमाम उम्मीदों खणी आया हुंदो। तमाम उम्मीदों आहिनि, कंहिंजूं 5 उम्मीदूं, कंहिंजूं 10 उम्मीदूं। मां भी उम्मीदवार आहियां। चओ सुभान अल्लाह। साईं जन जो शेर आहे, चओ सुभान अल्लाह त पढ़ा। इन मोहब्बत वारी महफिल में मुझे मन जी आस पुजाए खुदा। ओ हिन मोहब्बत वारी महफिल में मुझे मन जी आस पुजाए खुदा। सालन खां सिकां थो अरबीअ ले मुखे महबूबन सां मिलाए खुदा। ओ हिन उर्स मुबारक में मौला वडी आस रखे आयो आया। जेको आस रखे आयो आहे सो हथ मथे खणे। ओ हिन उर्स मुबारक में मौला वडी आस रखे
आयो आया महबूब मोहम्मद जो दर्शन महबूब मोहम्मद जो दर्शन हिन आली अख के कराए खुदा ओ मुखे सिकंदे सिकंदे साल थिया मुजाहिद रमहीना हाल थिया ओ दिल दर्द मंदी जा सब सडड़ा जेके बीठा आयो से सुभान अल्लाह में शामिल दियो ओ दिल दर्द मंदी जा सब सडड़ा आसियूं अर्ज अघाए ओ असां जा खुदा ओ कर दिल बर साईं ते करीम करम आंदी मेड़ू अथम इसमें आजम ओ हिन सारी जमायत ते करीम करम आंदी मेड़ू अथम इसमें आजम मध्यु मेटे मुंजा जोर जुर्म पंजे पंजो पुनल पाक पसाए खुदा मध्यु मेटे मुंजा जोर जुर्म पंजो पुनल पाक पसाए खुदा हिन मोहब्बत वारी महफिल में मुझे मन जी आस पुजाए खुदा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा एकड़ी बरकतुन भरी आयत हिन फकीर तिलावत कई जैमें अल्लाह पंहिंजे दिलबर नबी जो शान बयान फरमायो रब फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ए मुझा दिलबर नबी मु अल्लाह तो के न मोकलियो मगर समूरन जहानन जेला रहमत बनाए मोकलियो आहे सुभान अल्लाह मां इंतजार में साईं जी चाहे अचे चाहे जो कोप पूरो थींदो मुजी तकरीर पूरी थींदी सुभान अल्लाह तवज्जो जो है मदीने वारे साईं के अल्लाह ताला रहमत जो पेकर बनाए मोकलियो जेको आयो तेके रहमत जो वड फुड़ो मींह मिली इनायत खपे रब जे तरफा रहमत खपे मेहरबानी खपे अल्लाह जी बाज खपे रब जी इनायत खपे अल्लाह फरमायो वाहिद दरवा वाहिद हिकड़ो रस्तो वा जे मु रब जी इनायत तवा के खपे अचो मुझे दिलबर नबी जे दर ते हली अचो मुझे सोने हबीब जे दर ते अचो ओ फजलाबाद शरीफ में अचण वारो जेको दिलबर नबी जी दामन में हथ विझंदो वा रब तो फरमाए मुझी रहमत जो हकदार बणजी वेंदो आहे सुभान अल्लाह असुल मुसलमानी इहा है ईमान जी दलालत इहा है मोमिन उनके चइबो आहे जेको नबी सां निस्बत रखण वारो छे मुझे दिलबर नबी सां लऊ लाइण वारो छे मुझे साईं सां दिल लाइण वारो छे मुझे नबी सां निस्बत जेब रखी अल्लाह उनके इज्जत वारो बनायो
जंहिंखे निस्बत नसीब न थी, जंहिंखे नबी जी निस्बत हासिल न आहे, मोहब्बत वारी निस्बत, चाहत वारी निस्बत, मदीने वारे साईं सां उल्फत वारी निस्बत नसीब न आहे, उन जो जीअण अजायो वा, उन जो दुनिया में अचण अजायो वा, उन जो विहण अजायो वा। न ॼमे हा त भलो हुयो माण्हू सो भलो, जेको मुंहिंजे रहबर रहनुमा गुंबदे खज़रा वारे मुस्तफ़ा करीम सां निस्बत रखण वारो बणवो। नबी सां निस्बत रखण वारो भली जानवर छो न हुजे, अल्लाह उनखे भी इज्जत वारो बणाईंदो आ। मदीने वारे साईं सां निस्बत रखण वारो कपड़ो छो न हुजे, सो कपड़ो इज्जत वारो। नबी सुने सां ॿियो इंसान मामलात छा, पर मिट्टी निस्बत रखे, अल्लाह उन मिट्टी खे भी अर्श मुअल्ला का वधीक इज्जत वारो बनाए छड़ींदो। चओ सुभान अल्लाह। मु जज्बात में गाल कोन कया त मिट्टी जी हैसियत अर्श का वधी वेंदी आहे। असा अहले सुन्नत व जमात जो इजमाई अकीदो आ, गुंबदे खज़रा वारी मिट्टी। अन्या जोर सां चओ सुभान अल्लाह। रब तव्हां के वरी वरी रोज़े अनवर जी ज़ियारत नसीब कराए। गुंबदे खज़रा जी मिट्टी, मुझे दिलबर नबी जे रोज़े पाक जी मिट्टी। असा अहले सुन्नत व जमात जो अकीदो वा, या मिट्टी बैतुल्ला मक्के जे काबे खां भी वधीक शान वारी। इहा मिट्टी बैतुल मामूर मलाइकन जे काबे का वधीक शान वारी आ, बैतुल मक़दस मस्जिद अक्सा का वधीक शान वारी आ, जन्नत का वधीक शान वारी इहा मिट्टी आ। पर जा मिट्टी मुझे लजपाल नबी जे जसद पाक के छुहे पई मिल्ला। इन मिट्टी जे बारे में इमाम समूदी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए, इहा मिट्टी अर्श अल्लाह का वधीक शान वारी आहे। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फजलाबाद में अचण वारो, मुझे रहबर जे आस्थाने ते अचण वारो बुधायो त जे मिट्टी निस्बत रखे, उन मिट्टी के अल्लाह एतो शान अता फरमाए। जे इंसान निस्बत मुस्तफा हासिल करे, उन मानू के अल्लाह केदी इज्जत अता फरमाईंदो। हां बा, असा असहाबन जे बारे में चवंदा आहियूं रदी अल्लाह तआला अन्हु वरदा। सब सहाबी महबूब जा जन्नत जा साहिब। हाओ कि ना बा, कोयरो गेरो नथू खेरो खबर हणी वने त असा उन जे कठ लगी पवंदासी। फिलाने बाबा हिय चेवा, बुधो महबूब मुस्तफा करीम सा निस्बत रखण वारी मिट्टी अर्श का वधीक शान वारी थी वई। जन दू बदू रूबरू महबूब मुस्तफा जो दीदार कयो, नबी जे नाले ते सिर कुर्बान कया। फजलाबाद वारो बुधायो ना असहाबी के अल्लाह के दी इज्जत दी हुंदी। न चई सुभान अल्लाह। सब सहाबी शान वारा, सब सहाबी मान वारा, पर रोज़े पाक जी मिट्टी के जे इज्जत मिले, अर्श का वधीक शान वारी थे। बुधा वो अबू बकर, वो उमर जको नबी जे हंझ में सुता पिया आहिनि, उन्हनि शेखैन करीमैन के अल्लाह के शान ॾिनो हूंदो। मस्जिद में जेके वेठा आहियो से बि सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह। समझ में आई ॻाल्हि? असुल इज्जत है निस्बत जी। छाजी? निस्बत जी। मदीने वारे जी निस्बत जो नंग सुञाण वारो भी अज भी इज्जत वारो। ॿियो ठहियो जे महबूब जे वार मुबारक जी भी इज्जत करे न, अल्लाह उनके भी महबूब जे सिपाहियुनि में ॻणींदो, महबूब सां गॾु जन्नत में रहंदो। बुजुर्ग ने हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। बलख जो हिकिड़ो नौजवान हुजे, अमीर ताजिर हुयो, पैसे वारो हुयो, मालवंद हुयो, माल दौलत जो साहिब हुयो। उन वटि ॿियो पैसो तो हुयो, पर नबी सोने जा 3 वार मुबारक मुए मुबारक रखियल हुया।
जड़े मरी वियो वफात करे वियो उन जे पुटन तक़सीम कयो अध माल हिकड़े पुट वट वियो ब पुट हुयस अध माल बे पुट वट वियो तक़सीम में हिकड़ो वार हिकड़े भाव दे आयो बियो वार बे भाव दे वियो हिन चयो वडे भाव हाने जेको टियों वार आ इनके अध कयूं था अध तू रख अध मां तो रखा नंढो भाव तो चवे अदा माया जसारत कोन कंदुस नबी जे वार के कटिया ब टुकड़ा कया मुझो माल मुझे नबी जे वार ता कुर्बान आहे सुभान अल्लाह हो को निभागो हुयो वडो जे एडो माल एडो वार वणई थो त माल दे मुखे वार तू खण चे तो अदा माल दिनुम तोखे पैसो तुंजो जमीन तुंजी सोन तुंजो तिजारत तुंजी मालो दौलत तुंजो मुझे हवाले मुझे दिलबर नबी जा वार काफी आहिन न चई सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो आ या रसूल अल्लाह बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो आ जे राज रुसन सारा मूले दरब अवां जो आ ओ जलाती अथम लालण सा तोड़ निभाईंदुस जके तोड़ निभाईंदा हथ मथे खणो ओ जलाती अथम लालण सा तोड़ निभाईंदुस कयो दिल बर साईं ते करम शाइर ब अवां जो आ बर साईं ते करम शाइर ब अवां जो आ ही बार बच्चा घर तर ही सिर्फ अवां जो आ सुभान अल्लाह उन नौजवान छा कयो वार नबी सोने जा रखे पाणो रोज उथी महबूबन जा जुल्फ मुबारक सामू रखे उन जे सामू हथ बदी दुरूद पढ़ंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह दुरूद ओ सलाम पढ़ी कम ते हलियो विंदो हुयो नंढड़ी तिजारत शुरू कई अल्लाह ताला एड़ी बरकत दिनी जो वडे भाव जो माल जायो थींदो वियो हिन नंढे के अल्लाह जुल्फे मुस्तफा जे करे एडी इज्जत दिनी जो पूरे मुल्क जो अमीर मानू बनजी वियो जड़े मरी वियो कब्र में पियो उन जमाने जे के बुजुर्ग के मदीने वाले साईं जो दीदार थियो साईं जन फरमायो इन मानू जे जनाजे में जेको शरीक थींदो अल्लाह उन जा भी गुनाह बख्शे माफ फरमाए छड़ी चई सुभान अल्लाह ये आए निस्बत जो फायदो पुट निस्बत महबूब जी निस्बत जी इज्जत करे अल्लाह उन जे कब्र के भी जन्नत जो बाग बनाए छड़े शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असा निस्बतन वारा आयो कि न मदीने वाले का फैज वरतो हजरत सिद्दीक अकबर नबी सुने जे यार यारे गार निस्बत मुस्तफा करीम जी हासिल कई सिद्दीक अकबर का फैज वरतो हजरत सैयदना सलमान फारसी का फैज वरतो हजरत सैयदना मोहम्मद कासिम जको पोटरो अबू बकर सिद्दीक जो इमाम कासिम का फैज वरतो निस्बत हासिल कई हजरत इमाम जाफर सादिक जो फैज मुंतकिल थियो शेख अकदस हजरत सैयदना बायजीद बुस्तामी जैसी
बायजीद का फैज हलियो अबुल हसन खरकानी ताई, अबुल हसन का फैज हलियो अबुल कासिम गुरगानी ताई, अबुल कासिम का फैज हलियो अबू अली फारमदी ताई, अबू अली फारमदी का फैज हलियो अबू यूसुफ हमदानी ताई, अबू यूसुफ हमदानी का शेख अकबर ख्वाजा ख्वाजगा अब्दुल खालिक गजदवानी ताई फैज आयो, ख्वाजा गजदवानी का फैज आयो आरिफ रेवगरी ताई, हजरत ख्वाजा मोहम्मद आरिफ का फैज वरतो, ख्वाजा महमूद इंजीर फगनवी हजरत मोहम्मद इंजीर का फैज वरतो, ख्वाजा अली रामैतनी, ख्वाजा अली रामैतनी का फैज आयो हजरत मोहम्मद बाबा समासिया, मोहम्मद बाबा समासिया फैज दिनो तवज्जो दिनी हजरत सैयद अमीर कुलाल रहमतुल्लाह अलैह के जंहिंजे सीने जो फैज मुस्तफा करीम का हलंदो अचे शेख अकबर ख्वाजा ख्वाजगा कयूम ज़मा मुर्शिदन जो मुर्शिद शेखन जो शेख अगवानन जो अगवान हजरत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी ताई पहुंचो। चो सुभान अल्लाह। हजरत ख्वाजाए अकबर का फैज हलियो हजरत अलाउद्दीन अत्तार फैज वरतो, हजरत अलाउद्दीन अत्तार का फैज आयो हजरत मोहम्मद याकूब चरखे ताई, ख्वाजा मोहम्मद याकूब फैज दिनो हजरत उबैदुल्लाह हजरत उबैदुल्लाह अरहार फैज दिनो हजरत ख्वाजा मोहम्मद जाहिद के, हजरत ख्वाजा मोहम्मद जाहिद का फैज हलियो हजरत ख्वाजा दुर्वेश मोहम्मद ताई, दुर्वेश मोहम्मद फैज पलटियो ख्वाजा उमकंगी ताई, हजरत ख्वाजा उमकंगी फैज दिनो ख्वाजा ख्वाजगा हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह के जेको फारिस मां हली फैज दिने मुजद्दिद आजम हजरत मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी अहमद सरहंदी के दिल खोले जो सुभान अल्लाह। हजरत मुजद्दिद अल्फसानी जो फैज पलटियो हजरत ख्वाजा मोहम्मद मासूम ताई, ख्वाजा मोहम्मद मासूम खिलाफत दिनी ख्वाजा सैफुद्दीन के, ख्वाजा सैफुद्दीन फैज दिनो हाफिज मोहम्मद मोहसिन के, हाफिज मोहम्मद मोहसिन रहमतुल्लाह अलैह फैज बख्शो निस्बत दिनी हजरत ख्वाजा नूर मोहम्मद बदायूनी के, ख्वाजा नूर मोहम्मद बदायूनी फैज दिनो शहीद अकबर हजरत मजहर जाने जाना के, हजरत ख्वाजा मजहर जाने जाना फैज पलटियो हजरत ख्वाजा गुलाम अली शाह देहलवी के सीने में, ख्वाजा गुलाम अली फैज दिनो हजरत शाह अबू सईद के, अबू सईद फैज दिनो शाह अहमद सईद के, अहमद सईद फैज दिनो हजरत दोस्त मोहम्मद कंधारी अल्लाह जो नालो बुलंद है अल्लाह अल्लाह। हजरत दोस्त मोहम्मद कंधारिया जो फैज पहुंचो हजरत ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनियत आई, हजरत मोहम्मद उस्मान फैज दिनो हजरत ख्वाजा सिराजुद्दीन के, सिराजुद्दीन खिलाफत जो ताज पहरायो हजरत ख्वाजा ख्वाजगा कयूम ज़मा फजल अली शाह कुरैशी के, कुरैशी करीम पग बधाई मुझे मुर्शिद मिठे पीर ते, मिठे पीर दरिया आयो मातलिए में महबूब इलाही जे सीने में।
महबूब इलाही वो सच्ची मस्ती इश्क मोहब्बत वाली अबू बकर सिद्दीक खां वरती वह मस्ती बायजीद बुस्तामी वारी वह मस्ती ख्वाजा अब्दुल खालिक गजदबानी वारी वही फैज हजरत बहाउद्दीन नक्शबंद वारो वही फैज हजरत मुजद्दिद अल फैसानी वारो सोई मिठे पीर वारो जलाल चमक समूरा गदाए रब जे हबीब खां इजाजत वठी हिन सीने में पड़े सीना खाली ना है न सीना खाली ना है न मुझे हजरत जो फैज ए जो को कुब्बे ते रब जो नालो दिसी थो ये कौन चमकियो वा नजर ख्वाजा गजबानी जी नजर बुस्तामी जी नजर सनंदी वारे जी अल्हम्दुलिल्लाह मुझो निस्बत वारो महरूम न थींदो अज आया आयूं तो झोल रहमत सां भरे पो वींदासी यकीन है न गाल जो कि न कोने अल्लाह शाल असांजा सीना हजरात जे फैज सां माल फरमाए हिन आका अकदस मुर्शिद दिलबर साईं जे सीने में जो को फैज पलटियो वा रब कंदो दुनिया दिसंदी पूरी दुनिया जी कुंड कुड़छ ताई यो हजरात जो फैज मुझो रहबर पहुंचाए देखारींदो न चई सुभान अल्लाह दिलियुन में फैज ये कोन इंदो ये का नजरा जो पहुतो है अल्लाह ताला शाल असा जे सीनन के मुनव्वर करे नक्शबंदी फैज सा माला माल फरमाए हे रुगी नक्शबंदी फैज ना है अल्हम्दुलिल्लाह कादरी फैज बा वरी बे फिर इंशाअल्लाह मां मुर्शिदन जे कादरी सिलसिले के बयान करे बुधाइंदो हियर मुझे हथ में मुर्शिदन करीम जा नवा किताब है चो सुभान अल्लाह हिन जी सिट में अखर अखर में तो के नक्शबंदी फैज मिलंदो इंशाअल्लाह हे किताब है न चुम्मण जा अक़साम ऐं अहकाम चुम्मी जी गाल हजरत साईं रहबर साईं फरमाई हुई तो चुम्मण जा अहकाम दिलबर साईं हे किताब लिखियो ऐं हे किताब रब्बानी राज चो सुभान अल्लाह दिलबर साईं जी 1985 जी डायरी बेमिसाल डायरी 85 जो जमानो हुयो हजरत महबूब इलाही जी दरबार में सालिक कई तालिब बनजी हुजूर किबला दिलबर साईं फैज पे वरतो मुजाहिदा ऐं मुकाशफा पे कया मेहनत ऐं मुशक्कत पे कई पढ़ो असां जे मुर्शिद कीअं फैज पिरायो असां भी इए विख वधाए पंहिंजे पीर वटि हे किताबा खाधे पीते जा अक़साम ऐं अहकाम मानी कीअं खाइजे कीअं दस्तरखान विछाइजे कीअं बचड़न के खाराइजे ऐं हे आ मेहमान ऐं मीज़बान मौजू बुधंदो वञ दिल ठारींदो मेहमान अचे उन जी खातिर तवाज़ो कीअं कजे मीज़बान अचे उन जी खातिर तवाज़ो कीअं कबी आहे हे कर्ज़ ऐं उन जा अक़साम ऐं अहकाम कर्ज़ कीअं ॾिजे कीअं वठिजे कर्ज़ी थी विया आहियूं उन जे लाइ साईं जन अज़ीम वज़ीफ़ा ॿुधाया आहिनि जबलनि जेॾा कर्ज़ हुजनि पढ़ंदे इंशाअल्लाह कर्ज़ लही वेंदई अरे हाय 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 सुभान अल्लाह आखिर में मुझे हथ में जो किताब आयो नालो त सिर्रुल असरार व मुज़हिरुल अनवार फीमा यहताजु इलैहिल अबरार गौसुल आज़म पीराने पीर महबूब सुभानी कंदील नूरानी शहबाज लामकानी मुर्शिदी सैयदी अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी महबूब सुभानी जो किताब आ जंगे साईं सिंधी में तर्जुमो कयो कादरी फैज बुधई इंशाअल्लाह हे किताब वठी वंजे नक्श कादरी फैज जो सीने में इंशाअल्लाह पालूट थी वेंदी असुल एड़ो किताब आ कादरी सदाइण वाला त घणा आहिनि पर मुझे पीर का पुछा त कयो न कादरी फैज जी बरकत छा है अल्लाह ताला शाल असा के मुर्शिदन जे फैज सा माला माल फरमाए आखिर में एक नंढड़ी तकरीब है दस्तार बंदी जी मां गुजारिश कंदुस मौलवी अब्दुल अजीज बिन नवाज बजीर बदीन वारो
जंहिंखे पहिरियों वर मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम क़िबला दिलबर साईं ॾींदा। पुट हथ लाईंदा अचो सभई अॻियां अची वियो रे साम्हूं। अब्दुल अज़ीज़ साजन साईं पटका वठीस। पहिरियों वर क़िबला आलम मिलो न बस। ॿियो वर हज़रत साईं पीर मुनवर साईं मौलवी साहब खे ॾींदा। टियों वर हज़रत साईं पीर रहबर साईं। मां गुज़ारिश कंदुसि साईं पीर हबीबुल्लाह दामत बरकातुहुल आलिया जन खे जेके अचनि मौलवी साहब खे पग जो वर ॾियो। साहिबजादा साईं शाह रुकने आलम साजन साईं आख़िरी वर ॾींदा। साई चादर जो तोहफ़ो मुर्शिद करीम ॾींदा। साई चादर ऐं सनद